वह दस ना मेहरबान देखिए जी सुना चाह रहे तो जा बेले चाकर खान जा माण्हू तव्हांखे कुतनि वांगुरु ॻोड़ींदा था उतां। फिरोज़ उन्हनि खे मूं ॾेई विझंदासीं। तूं इहो ॿुधा सांवल जी जांच कयई? ख़बर पई आहे त सांवल अॼु अस्पताल मां घर वापसी थो वञे। हिन जो मक़सदु त हिनखे थक कहिड़ो न लॻो जो 2 ॾींहंनि में चाक थी वापसि घर पियो वञे। गोली लॻी हूंदसि, चमाऊ थी गुज़री वई हूंदसि, त पोइ कहिड़ी हुनखे एॾी तकलीफ़ थिए? पर अॼु हिन सांवल खे सॾे सिधी गोली हुनखे सीने में हणणी आहे। तयारी करे वठो था। फिरोज़ असां चांहि पी वठूं, तूं वञ मोटरसाइकिल काए अच। वरी बि ख़्याल सां वञिजो, चाकर खान जा माण्हू तव्हांजे ताड़ में हूंदा। जेको बि जाबर खान जे साम्हूं आयो उहो अॼु मुअल हूंदो, कंहिंसां बि रिआयत न कंदुसि। मूंखे हिननि रत जूं मानियूं ॾिनियूं आहिनि। तूं छा थो सम्झी फिरोज़? मां हिननि खे बख़्श कंदुसि। थोरो गाड़ी कराया? जी सुठो। और हलाइणो घुरिजे? अचो बसि वठो सार जी का बि ज़रूरत कोन्हे। अञा एतिरो बि न आहियां कयो जो मूंखे केरु सहारो चङो पियो। मूं पहिरीं ई सोट चाकर खान खे चयो कि ॿाहिरां नए माण्हू खे ॻोठ में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾे। रेस दिलावर खान हाणे छा सोचियो अथव? हिते वेही रेस चाकर खान जो इंतज़ारु कजे या उन्हनि खे हली सबक़ु सेखारिजे? इन सोट जो इंतज़ारु करणु हाणे अजायो आहे। सोट जे हिते अचण खां पहिरियां मुराद ऐं शेरल वारनि खे सबक़ु सेखारिणो पवंदो। जेकॾहिं असां रेस चाकर खान जी इजाज़त खां बिना हली हुननि में हथु विधो न त रेस चाकर खान असां ते नाराज़ थींदो। जेकॾहिं असां सोट जे अचण खां पहिरीं को बि क़दम न खयो न त पोइ बि सोट असां ते नाराज़ थींदो। उन्हनि खे टंगो टाली करे ॿधी त खणी था अचूं। बाक़ी उन्हनि जी ज़िंदगी जो फ़ैसिलो सोट पाण कंदो। अचो मूंसां गॾु हलो। वड़े तारा डबल तारा अॼु मूंखे तव्हां ॿिन्ही जे मथां पूरो पूरो भरोसो थी वियो त कहिड़ी बि दलदल में फांसिजी वञा उतां तां मूंखे ईअं कढींदो जीअं मखण मावा। पुफड़ असांजो वेठाऊं अहिड़ा शींहं तुंहिंजो केरु वार विंगो करे ई नथो सघे। पर असां स्टाफ तां चांहि पी अचूं था, तव्हां घर हलो। जेकॾहिं चाकर खान जा ॿीहर माण्हू अची विया त पोइ छा कयां? तूं ड्रिज डप न कर पुफड़। हाणे जेकॾहिं चाकर खान वारनि जा माण्हू जहिड़ो कंदा न असां सां कंदा। असां वेठा आहियूं, तूं ॿ बि हाणे सेरां थी रखी हली घर सुम्ही पओ। तुंहिंजा शींहं पोतल आहिनि। उन्हनि खे तूं असांजो ॾस ॾेई छॾिजांइ, पाण ई असां उन्हनि खे मोह ॾींदासीं। अच मुराद। हाणे कमु त थी वियो सफ़ा 12। जेकॾहिं काती गिदरे जे मथां किरे तॾहिं बि गिदरो मुठो। जेकॾहिं गिदरो वरी कातीअ जे मथां किरे पोइ बि गिदरो मुठो। हाणे पाण ई वञी चाकर खान जे मुंहं में पवंदा। उहे ॿई ॼणा मरनि या बचनि या गोल तारा थियनि। हाणे रुगो पाण खे तमाशो ॾिसणो आहे। दिलावर खान जंहिंजी ॻोल्हा में तूं निकितो आहीं न उहे त होटल जी तरफ़ निकिता अथई। सिखो तोखे कीअं ख़बर पई असां कंहिंजे पोयां था वञूं? मां ॿार त न आहियां न दिलावर खान, एतिरो सम्झां थो। जन माण्हुनि तव्हांजे माण्हुनि खे दुंबे जीअं कुटियो आहे। तव्हां पंहिंजे माण्हुनि जे पलांद करण जे लाइ शेर मुराद तरफ़ वञो पिया, पर उहे ॿई कमीणा होटल जे तरफ़ निकिता अथव।
सिकू जेकॾहिं तवारी इहा ख़बर ग़लति निकिती न त पोइ असांजी कावड़ जो नज़रो शेर अली मुराद जी जॻह ते तो मथां निकिरंदो। मूंखे सिर्फ़ु इहो ॾिसणो आहे त हिन शेर अली मुराद में आहे दम केतिरो। अदा शेरल हे जेकी सॼी वठि आई न सावल वारनि जे मथां हुई। सावल त पाण खे बचाए वठो, पर हाणे चाकर खान जाबिर जी कावड़ पूरी रूंडे मथां कढंदो। असांखे ओॾे ई हलणु खपे। न शेरल न, हू रूंडे वारनि ॾे कोन वेंदा, हू सौ सिधो रुख असांजे तरफ़ कंदा। चाकर खान खूब ॼाणे थो, जेसी ताईं असां हिते ॿई आहियूं न, रूंडे ऐं चाकर खान जे विच जी दीवार बणिजी वेंदासीं। पहिरियां चाकर खान असांखे किराइण जी कोशिशि कंदो। मुराद, शेर अल फौलाद जी दीवार आहे जंहिंखे चाकर खान एतिरो आसानी सां किराए नथो सघे। यार वरी बि मां तोखे इहा सलाह ॾींदुसि, सावल ऐं चाकर वारनि जी दुश्मनी खां बहितर आहे त उन्हनि सां ॻाल्हियूं कजनि। मुराद, मां बि इहो ई चाहियां थो त रूंडे हिननि जे विच में ठाह कराए असां हितां निकिरी हलूं, छो त सॼी उमिरि असां रूंडे जो हिते वेही पहिरियों त कोन ॾींदासीं न। पर चाकर खान जेसि ताईं असां सां ज़ोर आज़माई न कंदो न, तेसि ताईं ॻाल्हियुनि में कॾहिं बि न ईंदो। अदा ज़ोर आज़माई में ॿई धुरियूं वञी तमामु घणो पोइते पवंदासीं। हाणे कारतूस बंदूक मां फायर थी चुको आहे मुराद। हाणे जेको थियो ॾिठो वेंदो। अच ॾिसूं त असांजी कहिड़ी थी आजिया थिए। साईं, मां तमामु घणी मजबूर हुयसि। हुननि मूंखे धमकियूं ॾिनियूं हुयूं, जेकॾहिं मूं पंहिंजो वात खोलियो त हू मुंहिंजे नंढड़े खे मारे छॾींदा। हिन करे मां चुप हुयसि ऐं नंढे साईं जे कातिलनि खे बचाईंदी रहियसि। हुन लाइ मूंखे माफ़ करे छॾियो साईं। मां तव्हांजी परेशानी खे सम्झां थो जीजी। हाणे हसीना बेगम तुंहिंजे हवाले, तूं जेका बि उनखे सज़ा ॾियणु चाहीं थी ॾेई सघी थी। बस रुगो एतिरी ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त हसीना बेगम क़ैद में मरी न पाए, छो त मां एतिरी सुकून वारी मौत उनखे नथो ॾियणु चाहियां। मां उनखे क़ैद खाने में तड़पंदो ॾिसणु थो चाहियां। इहा माई ज़िंदा ई रहंदी ऐं मौत जे लाइ दुआऊं घुरंदी, पर हुनखे मौत न मिलंदी। मां हसीना बेगम जे ज़िंदा रहण ते ख़ुशि न आहियां। मां इहो ई चाहियां थी त उनखे ज़हर जो वटो प्यारे ऐं पूरो करे छॾियोसि। सोरठ इहा सज़ा हुनजे लाइ घटि हूंदी। हुनखे अहिड़ी त सज़ा ॾियो जो हू क़ैद खाने में रोज़ जीए ऐं रोज़ मरे। अहिड़ी हुनखे सज़ा ॾियो ऐं इहो कमु जीजी तूं कंदी। ऐं जॾहिं मां हसीना बेगम सां मिलणु क़ैद खाने में वञा न त हू मूंखां मौत जी ख़ैरात घुरे। ख़ैरात ईअं ई थींदो साईं, बिल्कुलु ईअं ई थींदो। सोरठ उतां ते को मसइलो थी पियो आहे, मां उन तरफ़ वञा थो। हसीना बेगम हाणे तव्हांजे हवाले। छा हसीना बेगम खे मरण न घुर्जे? जेकॾहिं मौत खां बदतर हुन जी ज़िंदगी थी वञे त हुन खां वधीक हुन जी ॿी सज़ा छा थी सघे थी? सिकू, जेसी ताईं त मूंखे सुर जी वर्दी न ॾिनी न, तेसी ताईं मां तोखे हितां वञणु न ॾींदसि। चरी नथी सोणी, जेकर असांखे घिटी में कंहिं ॾिसी वरितो न, हर बदनाम थी वेंदासीं। बदनामी जो ख़ौफ़ त मूंखे थियणु घुर्जे, पर तूं छो पियो ॾिजी? सोनी, जेकर तोखे मूंसां शादी करण जो एतिरो ई शौक़ु आहे न, त पोइ वञी पंहिंजे माउ ऐं पीउ खे राज़ी कर। सिकू, अम्मा ऐं बाबा कॾहिं बि राज़ी कोन थींदा। त पोइ शादी जो ख़्याल बि दिलि मां कढी छॾ। असां ॿिन्हिनि जी शादी कॾहिं बि न थींदी। तूं ऐं मां कोर्ट में हली करे शादी था कयूं। इन अंजाम जी तोखे ख़बर आहे सोनी त कहिड़ो निकिरंदो? ड्रिजी छो थो सिकू? ॾिस सोनी, सम्झण जी कोशिशि कर। माण्हू मरंदा, खून थींदा। मां त तोखे दिलेर सम्झंदी हुअसि, पर तूं त मूंखां वधीक बुज़दिल निकिते। वञ,
वञी करे घर में रहो पाए वेही रहो ऐं अॼु खां पोइ मां तुंहिंजो रस्तो कॾहिं न रोकींदमि। अचे ही वटि चूड़ियूं ही बि पाए छॾ। सोट ने शेरली मुराद जा हथ मुंहिंजे माण्हुनि में पिया आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधण खां सुठो हुयो त तूं उनजा हथ कपे अची मुंहिंजे साम्हूं अची बीहां। मां तोते कावड़ न कयां बल्कि तोखे शाबाश ॾियां। सोट मां त इहो ई कमु करण लाइ निकितो हुउसि, पर हो चए थो जाबर ऐं कासम सावल मथां हमिलो करे ॾिनो। जेकर मां माण्हू वठी वक़्त ते न पहुचां हा न त हू सावल खे मारे विझनि हा। इन जो मतिलब त जाबिर पंहिंजे ओसे पासे में आहे जेको असांजी हर ख़बर रखी थो ऐं तव्हां जाबिर खां अणॼाण आहियो ऐं तव्हांखे हुनजे ठिकाणे जी बि ख़बर नथी पवे। सोट जाबर हाणे घणो टाइम लिकी न सघंदो। जंहिं बि टाइम हू असांजे साम्हूं आयो न त मारियो वेंदो। तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो शेरल ऐं मुराद वारनि जो छा करिणो आहे। सोट हींअर जो हींअर हमरा वठी उन त लेके शेरल ऐं मुराद जिठे में बि न टंगूं ऐं ॿाहूं भई हुनखे हिते खणी अचो जीअं हुननि खे ख़बर पवे त चाकर खान इहा तकलीफ़ पंहिंजे माण्हुनि खे न ॾिए। असां हाज़िर आहियूं। इहो जाबर ने भागो तुंहिंजे पोयां हथ धोई लॻो आहे। हू पूरी कोशिश थो करे तोखे मारण जी, पर तोखे हुन खां होशियारु रहणो पवंदो। इहो छा हथ धोई मुंहिंजे पोयां पवंदो? हाणे त इहो जाबर मूंखां छिड़कंदो। जेकॾहिं कंहिं का हरकत ऐं मिलियो किथे न वझ में त निंधड़को करे मारींदो। साईं, असांजे हिते अचण खां पोइ इन जाबर वारनि असांजे ओताकुनि ऐं घरनि ते कब्ज़ा करे छॾिया। छा तव्हां ईअं नथा करे सघो? घर में त जाबर वारनि जा ॿार बचा रहनि था ऐं सच पुछी सुणा त एतिरी बेहयाई मूंखां न पुछंदी जो मां कंहिंजे नियाणियुनि जे विच में वञा ऐं उन्हनि खे घरनि खां कढां, उन्हनि खे बेघर करे उन्हनि जा घर ख़ाली करे उन्हनि ते कयां कब्ज़ो। इन लाइ त मुंहिंजो ज़मीर ऐं मुंहिंजी गैरत कॾहिं बि मूंखे इजाज़त न ॾिनी। बाक़ी हा, सौट हैदर खे चवां थो त पंहिंजा हमराह साण करे वञी करीस ओताक ते कब्ज़ो ऐं कब्ज़ो करे वेही रहीसि। बाक़ी जेको थियो सो मां पाण ई मोह ॾींदोसांसि। सावल पुट, इन सां त अञा वधीक नुक़सानु थींदो। जेकॾहिं तव्हां हुन ओताक ते कब्ज़ो कंदव न त जाबिर त पंहिंजो होश ई विञाए विहंदो। चाची चाहियां त मां बि इहो थो त इहो जाबर होश विञाए मुंहिंजे साम्हूं अचे। इहो फुलतरू कॾहिं बि मुंहिंजे ईअं खुली साम्हूं कोन ईंदो। बाक़ी हा, को वझ मिलिस त कुते वारो चकु ज़रूरु हणंदो। साईं, मां त इहो थी चवां त जेतिरो थी सघे न त इन्हनि दुश्मननि खे ख़तमु कयो ऐं असां बि सुकून सां रहूं। सुणासीं, चाहियां त मां बि इहो थो त इज़त एतिराम ऐं अमन सां रहिजे। पर इहो जाबर ऐं रूंडो ॿई शैतान जूं पुछड़ियूं अथई। इहे कॾहिं बि नथा चाहिनि त ॻोठ में को सुकून हुजे या अमन हुजे। वॾा शैतान अथई ॿई हिकु नंबर जा। तव्हां ॿिन्ही जी दिलेरी खे दाद ॾियणो पवंदा। तव्हां ॿई पंहिंजो सिर त्रीअ ते रखी हिते पहुता आहियो। हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त ॿिन्ही मां पहिरीं कंहिंजी मुंडीअ खे अॾीअ ते रखी कात वाहियां। चाकर खान, कंहिंजे बि कंध मथां कात वहाइण लाइ बहाम घुरिजनि। जेकर इंसाफ़ पसंदि आयो न त पोइ ॻाल्हियूं कयो ऐं असां ॻाल्हियुनि लाइ हली आया आहियूं। बाक़ी जेकॾहिं तव्हां ज़ालिम आहियो न त पोइ असां तव्हां सां छेड़े जोटण लाइ तयारु आहियूं। मां ज़ालिम न आहियां शेरल, न आहियां ज़ालिम, पर तव्हां ॿई मूंखे ज़ुल्म करण ते मजबूर था कयो। जेकॾहिं तव्हां अमन सां हिते रहणु चाहियो त रही सघो था, पर मां तव्हांजो इहे अरडायूं कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि। चाकर खान, शायदि तव्हां जन हमराहनि तव्हांखे ग़लति ख़बर ॾिनी आहे ऐं तव्हां हक़ीक़त खां वाक़िफ़ न आहियो। तॾहिं त बाबा तव्हां होश में न आहियो। मुराद सौट चाकर हर हक़ीक़त खां बाख़बर आहे। तव्हां पंहिंजे पाण खे बचाइण लाइ नओं को कूड़ ठाहिया आहियो त उहा ॻाल्हि करियो। दिलावर खान, कूड़ उहे घड़ींदा आहिनि जेके ख़ौफ़ ज़दा हूंदा आहिनि ऐं असां चाकर खान खां ॾिनल न आहियूं। बाक़ी चाकर खान जी असां दिलि सां इज़त कंदा आहियूं। झेड़े खे वधाइण जी कोशिशि तव्हांजे हमराहनि कई, असां न। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ॻोठ जे मामलनि में टंग अड़ाईंदो न त हुनजो अंजाम ॾाढो ॾुखियो निकिरंदो शेरल। ही ओता घणी असांजी आहे मेहर। तव्हांखे कंहिं चयो त हिते लॾो लाइ वेही रहो? हैदर, एतिरो गरम न थी भाउ। ही ओता ख़ाली असांखे रेस चाकर खान चयो त हिते अची रहो, तंहिंजे करे असां हिते रहिया आहियूं। सुभाणे जेकॾहिं जाबिर खे ख़बर पवंदी
तव्हां हुन जी औताक ते कब्ज़ो करे वेठा आहियो, छा उहो तव्हांखे बख़्श करे छॾींदो? जाबर असांखे सज़ा तॾहिं ॾींदो न जॾहिं हू रे चाकर खान जी सज़ा खां बची निकिरंदो। रेस चयो आहे त जाबिर जी मौत पकी आहे। हाणे केर बि हुनखे बचाए नथो सघे। इन में को बि शक कोन्हे। ऐं हाणे जाबिर खे घणी मोहलत कोन मिलंदी। जेकॾहिं उहो रेस जे माण्हुनि खां बची वियो त असां खां बची कोन सघंदो। इन करे जाबिर जी पूरी मिल्कत मथां असां कब्ज़ो करे वेंदासीं। हैदर जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ असां अॼु ई हितां निकिरी था वञूं। जेकॾहिं रेस तव्हांखे रहण जी इजाज़त ॾिनी आहे त पोइ हिते ई रही पओ। इन सम्झो त तव्हां हिते महफ़ूज़ आहियो। असांजे हूंदे हिते जाबिर त छा, पर हुन जा मलाइक बि हिते पहुची नथा सघनि। हुन में जाबिर जेकॾहिं हिते अचण जी कोशिश बि कई न वारस त मारियो वेंदो। मूं तोखे इन करे नियापो कयो त मूंखे ख़बर वठी ॾे त हिन वक़्तु जाबिर किथे आहे ऐं कहिड़ी हालत में आहे। भली इहा त मूंखे ख़बर न आहे तो हिन वक़्तु कहिड़नि हालतनि में आहे, पर हा हाणे इहे ॿई ॼणा तमामु जल्दी मरंदा। घणो वक़्तु ज़िंदा कोन रहंदई। मालिक साईं जाबिर जे सिर ॾे ख़ैरु कंदो सिकू। मां हुन सां मिलणु चाहियां थी। छा तूं मूंखे हुन वटि वठी वेंदे? सौट जाबिर हिन वक़्तु मूंखे पंहिंजो दुश्मन थो सम्झे। न ई हिन वक़्तु मुंहिंजी फ़ोन थो खणे, न ई वरी इहो ई ॿुधाईंदो हू किथे आहे, कहिड़ी जाइ ते रहे। तूं रुगो जाबिर ताईं इहो नियापो मोकिल त मां हुन सां मिलणु चाहियां थी। पोइ हू तोखे पंहिंजी जाइ जो ॾस ज़रूरु ॾींदो। भले तूं मुंहिंजे मथां यकीन करीं थी, पर तुंहिंजो मुड़ुसु जाबिर मुंहिंजे मथां ठुप यकीन कोन थो करे। त पोइ तूं ई ॿुधाए भाॼाई त हू पंहिंजी जाइ जो ॾस मूंखे कीअं ॾींदो? हू हिन महिल मूंखे पंहिंजो दुश्मन थो सम्झे। हू ईअं थो चवे त सिकू मूंखे फासाईंदो। हिकु चकर तूं मुंहिंजे करे इहा कोशिशि त करे ॾिस। ठीकु आहे भाॼाई, जेकॾहिं तूं चवीं थी त मां जाबिर जो नियापो मोकिलियां थो। पोइ ॾिसूं था तूं आख़िर चवे छा थो। चाकर खान, तव्हां रूंडे जे पुट गुलशेर खे मारे हिसाब बराबरि करे चुका आहियो। पोइ तव्हां रूंडे सां ॻाल्हियूं छो नथा कयो? मां रूंडे खे हुन क़ाबिल ई नथो सम्झां त हुनखे पंहिंजे साम्हूं विहारे हुन सां ॻाल्हियूं कयां। चकर खान एॾो गुरूर ऐं तकबुर सही कोन्हे को। जेकॾहिं ॻोठ जा चङा आहियो न त उहो चङाई वारो ज़र्फ़ ॾसियो। मां ॾाढा ई नथो ॾेखारियां, पर उन माण्हू सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयां जंहिं माण्हू जो न दीन आहे न ईमान, जेको ज़बान त छा भले साईं ते हथ रखी कूड़ हणी वञे, जेको पंहिंजी ज़बान ऐं ईमान ते क़ाइमु न रहे, उन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं? बसि चाकर खान, जेकॾहिं रूंदे जो ज़िमो अदो शेरल खणे थो त छा पोइ तव्हां ॻाल्हियुनि में ईंदव या ज़िद ते रही नाहक खून वहाईंदव? मूंखे नाहक खून वहाइण जो को बि शौक़ु न आहे। हाणे जेकॾहिं शेरल हुन जो ज़िमो खणे थो त मूंखे ॻाल्हियूं करण में को बि एतिराज़ न आहे। जेकॾहिं खून चटी पई त उहा बि शेरल खे ई भरणी पवंदी, ऐं जेकॾहिं खून बाह में संग बि ॾियणो पियो त उन जी ज़िमेवारी बि शेरल जी हूंदी। हाणे वञी सोच शेरल, उन खां पोइ बि जेकॾहिं तूं ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहीं त पोइ मुंहिंजो दर तुंहिंजे लाइ हमेशह लाइ खुलियल आहे। रूंडे खे वठी पहुची वञ। शेरल ऐं मुराद जो काॾे तव्हां बुंड पटे छॾियो आहे? जीअं निकिता आहिनि वापसि न आया आहिनि घर। इन्हनि ॿिन्ही ॼणनि जो कंहिं बुंड पटियो न, उहो पटींदो न चाकर खान। बाक़ी ॿियनि खां मिड़ई थोरा ॻरा आहिनि। बाबा आख़िर थियो छा आहे जो हू हिन महिल ताईं घर न आहिनि आया? ओ दी बाबा खे रेसे जा माण्हू वठण आया ऐं झेड़ो थी पियो। शेरल ऐं मुराद रेसे जे माण्हुनि खे मोचण आया। छा रेस जे माण्हुनि खे? हा मां हा, हाणे त मूंखे पूरी पक आहे त बाबा जी जाइ ते रेस जा माण्हू मुराद ऐं शेरल खे पकड़े विया हूंदा। इन खां सुठो त हिन खरियल खे खणी वञे हा, जिंदी छुटी पवे। हा माणे तारा गोल तारा ॿुधोसि कहाणियूं। इहे पोइ जे मुड़ुस खां एॾो त बेज़ार आहे, एॾो त बेज़ार आहे जीअं आम माण्हू सियासतदाननि खां बेज़ार हूंदा आहिनि। जहिड़ो आम माण्हू वोट ॾेई पोइ पछताईंदो आहे, थपड़ंदो आहे, हिन बि मूंसां शादी करे पछतावो कयो आहे। यार बाबा इन सियासतदान खां वधीक त असां पुलिस खां बेज़ार आहियूं। बसि हाणे बसि, मूं जेको मिसाल ॾिनो उहो ई काफ़ी आहे।
बाबा वधीक खंधे बंधे जे न खोल। तूं हीअं कर जो ने मुराद ऐं शेरन जी वञी जांच पीच कर त काॾे विया, किथे ईअं त कोन थियो वरी चाकर खान जे खोप खां आख़िरी बस में चढ़ी कयूं आ। अदा असांखे ख़बर नथी पए त इहो निभागो सांवल हर चकर कहिड़े मुश्क खां तावीज़ थो कराए जो असांखां बचो थो वञे। सच दा सांवल जा पीर ज़ोर आहिनि जो बचियो थो वञे। असां त पंहिंजी पर में हुनखे मारे चुका आहियूं। जाबर सांवल जा पीर ज़ोर आहिनि तॾहिं तव्हां पंहिंजा मुर्शिद मज़बूत कयो। सांवल जी मोट ॾाढी ॾुखी अथव। अहिड़ो त सांवल जी मोट खे मुंहुं ॾेई वेंदासीं, दूर को पंहिंजा पेर मज़बूत कजांइ। अदा हींअर अकेलो दुश्मन असांजो सांवल नाहे, हुन सां गॾु चाकर खान सोट सिकू ऐं इहो शेर अली मुराद इहे बि असांजा सॼण न आहिनि। ढूंढ जे ख़बर में अची करे इहे असांखे मारण जी कोशिशि ज़रूरु कंदा। अदा सम्झां थो धड़ दुश्मननि जे विच में अकेला रहिजी आऊं, पर परेशान न थी। नंबरवार सभिनी जी सार लहंदासीं, कंहिंसां बि रियाई त न कंदुसि। पहिरियों तूं वधि में वधि ख़्यालु रखजांइ त तुंहिंजी बैठक ते असांजे मथां उते हमलो न थिए। जेकॾहिं असां हिते कुझु घड़ी आराम कयूं था त उहो तुंहिंजे भरोसे। मां ॻोठ जे ॿाहिरां हिकु ॿ माण्हू बीहारे छॾिया आहिनि। जीअं ख़तरो महसूस थियो न असांखे अची ॿुधाईंदा। ख्याल रहे ओचितो हमलो न थिए, बाक़ी खुलियल मैदान में मुंहुं ॾेई वेंदासीं दुश्मन खे। हसीना बेगम, मूं तोखे ॾाढो सम्झायो त ख़ुदा जी लट बे आवाज़ आहे। ज़ुल्म एतिरो कर जेतिरा सुभाणे पाण ते अचे त तूं बर्दाश्त करे सघी। माई गुलार जेकॾहिं चाकर खान खे पंहिंजे हथनि सां मारे छॾे हा न त अफ़सोस न थिए हा, पर सिर्फ़ु ॾुख इन ॻाल्हि जो आहे त घर जी हिक टके जी नौकरियाणीअ जे हथां जी तज़लील थो कराए। तूं बि का असुल खानदानी रेसियाणी न आई हसीना बेगम, ऐं तूं वरी गुलनार जे गुरबत ते आङरियूं पई खणी। ऐं तूं पंहिंजे माज़ीअ खे त यादि कर हसीना बेगम, पंहिंजे माज़ीअ खे। सोनट बेगम, माज़ी त कंहिंखे बि यादि न आहे रहियो हा न। मां तुंहिंजे हाल खे एतिरो न बुछड़ो कंदसि हसीना बेगम जो तोखां पंहिंजो माज़ी बि विसरी वेंदो, सम्झई? इन जो मतिलब त तूं चाकर खान खां पूरी इजाज़त वठी पोइ हिते आई आहे, ईअं ई न? हा हसीना बेगम, हा। जेके रत जा गोड़ा तूं मूंखे रुआड़िया हुया न, हुन जा फट अञा मुंहिंजे अंदर में ताज़ा आहिनि। मां पंहिंजे हर ज़ख़्म जो तोखां बदिलो वठंदसि हसीना बेगम। ही नंढी साइण तोखे भले बख़्शे ते बख़्शे, पर मां तोखे कोन बख़्शंदसि। ऐं अॼु खां पोइ तुंहिंजो बुरो वक़्तु शुरू थी चुको आहे। हाणे हिन क़ैद खाने में तूं रोज़ जीअंदी ऐं रोज़ मरंदी। ॻाल्हियुनि लाइ असां चाकर खान खे राज़ी करे आया आहियूं। सुभाणे तव्हांजे विच में ॻाल्हियूं थींदियूं। बड़े तारा गोल तारा बड़ा त तव्हां असांजे विच में ॻाल्हियूं निबेरी अथव। निबेरियोसीं? हा रूंडा, मूंखे ख़बर आहे तूं ॾोही आहीं ऐं तुंहिंजे मथां जेको बि ॾंड पवंदो न उहो तोखे भरे ॾियणो पवंदो। मियां शेर अली ख़ान, तोखे त शायदि ख़बर ई अथई बाबा हिन इलाइक़े में हिन ॻोठ में मुंहिंजा एतिरा त गुनाह थियल आहिनि, एतिरियूं त शैतानगिरियूं थियल आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो संद वठी अथव न तॾहिं बि बाबा हिसाब किताब पूरो कोन थींदो। ओह चई त मां हथड़ा ॿधाए बाबा इन आटे तां लही वञे न बि भलाई आहे। बाबा तूं छा पाण सां गॾु पूरे पंहिंजे खानदान खे माराईंदे छा? अब्बा ॿियो ही चाहे छा थो? हिकु पुटु माराए चुको आहे, पोइ पंहिंजो अंदरि कोन थो ठहरे। असांजे सिर खणंदो पोइ ठहंदो। पुफी अहिड़ी नौबत ई न ईंदी, तूं परेशान न थी, मां वेठो आहियां न। हर हाल में ॻाल्हियूं निबरंदी। पोइ बि जेके तव्हां ते चटियूं पियूं न उहे असां तव्हां गॾिजी भरींदासीं, छो त हिते तव्हांखे अमन अमान सारणो आहे।
इन जे करे तव्हांजो चाकर खान सां ठाह लाज़मी आहे। जेकॾहिं ठाह न थियो सॼी उमिरि तव्हांजे मथां असां पहिरियों त न ॾींदासीं न। पर बस हां बस जेको शहर चयो आहे न उहो ई थींदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।